प्रोग्राम में सभिनि खे हेलो नमस्ते ऐं जय झूलेलाल। मुंहिंजो नालो ख़ुशी आसवानी आहे ऐं मां वेस्ट अफ्रीका जे गाम्बिया में पैदा थी वॾी थी आहियां। हाणे मां इंग्लैंड में 12हों दर्जो पई कयां। तव्हां चाटा बेटी में जेके विषय ॾिना आहिनि उन्हनि मां लॾ पलाण ऐं सिंधी जे विषय ते ॻाल्हाइण थी चाहियां। सिंधी समाज घणेई पलायण ॾिठा ऐं कया आहिनि ऐं जिथे बि विया आहिनि पंहिंजी पहचान ठाहे छॾी अथनि। सिंधी हिंदू ऐं बौद्ध धर्म जो हिकु मिलियल रूप आहे जेके पाकिस्तान जे सिंध मां आया आहिनि, जिथे उहे सभी ॿियनि जात ऐं धर्म जे माण्हुनि सां गॾिजी प्रेम सां रहंदा हुआ, गॾु पूजा कंदा हुआ, त्योहार मल्हाईंदा हुआ ऐं शांती जो माहौल हो। 1947 में माउंटबेटन हिंदुस्तान जी आज़ादी जो ऐलान कयो त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जो बंटवारो थी वियो। हिन खां पोइ हिंदुस्तान में जॻहियुनि ते दंगा शुरू थिया, जंहिंमें कुझु मुसलमान हिंदुस्तान छॾी पाकिस्तान विया हली ऐं कुझु सिंधी पाकिस्तान छॾी हिंदुस्तान अची विया। हीअ सिंधियुनि जो पहिरों पलाणो। ॿियो त 1948 में कराची में दंगनि खां पोइ सिंधियुनि खे ख़तरो महसूसु थियो त 12 लख सिंधी पंहिंजो सिंध छॾे लॾ पलाण करे के सामाननि सां त के ख़ाली हथ, के रेलगाड़ी जे ज़रिए त के पानी जे ज़रिए पंहिंजो घर बार छॾे हिंदुस्तान अची पहुता। उहे पंहिंजे घरनि जूं चाबियूं पंहिंजे पाड़े वारनि खे ॾेई आया त जॾहिं सभु कुझु ठीकु थींदो तॾहिं असां वापसि मोटी ईंदासीं। पर वक़्तु गुज़रंदो वियो, कुझु रास्तो कोन निकितो, सिंध हमेशह लाइ छॾिजी वई। 70 साल थी विया आहिनि हिन ॻाल्हि खे ऐं असांजे सिंध जो बंटवारो कोन थियो। पाण उन्हनि खां सिंध छीनी करे उन्हनि खे बेघर ऐं बेसहारो करे छॾियनि। नए देश में ॿियनि भाषाउनि, खाधो पीतो ऐं संस्कृतीअ जे विच सिंधियुनि जी पंहिंजी पहचान केॾा दॿिजी वई हुई। न त उन्हनि वटि पंहिंजो घर हो, न त कमाइण जो ज़रियो हो ऐं न त सरकार जी कहिड़ी मदद मिली। भारत में जॾहिं नया राज्य पे ठहिया, सिंधियुनि कॾहिं बि कोई राज जी मांग कोन कई। उहा भारत जे हर कोने में फैलिजी विया ऐं सभिनी सां घुलिजी मिलिजी प्रेम सां रहण लॻा। कॾहिं बि कंहिंजे अॻियां हथ न फैलाइनि। उन सभु खां पोइ बि असां हार कोन मञी ऐं सॼी दुनिया में पंहिंजी महिनत सां हिकु मुक़ाम हासिलु कयो। असांजो भॻवानु झूलेलाल साईं आहिनि, जंहिंजो जनमु ॾींहुं चेटीचंड ॾींहुं मल्हायो वेंदो आहे ऐं हिन ॾींहुं हीअ असांजो नओं साल शुरू थींदो आहे ऐं हीअ असांजो वॾो ॾींहुं थींदो आहे जॾहिं सभु जल जी पूजा कंदा आहिनि। इन्हनि जे सहारे ते ई असां सिंधियुनि साबित करे छॾियो त लॾ पलाण असांखे सफलता खां नथो रोके सघे। सिंधी दिमाग़ जा ॾाढा तेज़ हूंदा आहिनि ऐं वापार करण में माहिर हूंदा आहिनि। अॼु हर जॻह अलॻि अलॻि मैदान में सिंधियुनि पंहिंजो नालो ठाहे छॾियो आहे, जीअं त राम जेठमलानी भारत जो नंबर 1 वकील, पंकज अडवाणी दुनिया जो मशहूरु स्नूकर खिलाड़ी, रणवीर सिंह भावनानी बॉलीवुड जो मशहूरु अभिनेता, निरंजन ऐं सुरंजन हीरानंदानी वॾा बिज़नेस टाइकून ऐं नेता लाल कृष्ण अडवाणी। अॼु हिंदुस्तान लॻभॻि 38 सिंधियुनि सां भरियो आहे। जय झूलेलाल।